दौड़ में खबर ॾींदा हलो त कुछ ॾींहं अॻु सखर में बेदर्दी सां क़तल थियल SUP अॻवान शहीद हसीब जुणेजो जे मुख्य कातिलनि जी गिरफ़्तारी न थियण वारे अमल ख़िलाफ़ SUP तलका दौड़ जे कारकुननि पारां डॉक्टर मुजाहिद रुस्तमानी, अमानुल्लाह सिंधी, जिस्कम अॻवान, बादल बिरोई, फैसल अजीज जमाली जी अॻवानी में शाही बाज़ार खां पैदल मार्च करे रैली कढी वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदी दौड़ प्रेस क्लब पहुती, जिते कारकुननि पारां हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हर आए ॾींहुं सिंध में क़ौमी ऐं सियासी कारकुननि खे गुम करे बेदर्दी सां क़त्ल कयो पियो वञे, पर सिंध हुकूमत इन मामले जो को बि नोटिस सख़्ती सां न पई वठे। असां सम्झूं था त हिन वक़्तु सिंध जो बाशऊर अवाम क़ौमी कारकुननि सां गॾु आहे। हिननि वधीक चिता ॾिनूं त जल्द खां जल्द शहीद हसीब जुणेजो जा मुख्य कातिल गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। ॿी सूरत में इन वाक़े खिलाफ़ सख़्त खां सख़्त एहतजाज कयो वेंदो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।